दोस्तों, अॼु मां तव्हांखे तारीख़ जी उन ऊंधाई कुंड में वठी हलण थो चाहियां जिते इंसाफ़ न पर ख़ौफ़ हुकूमत कंदो हो, जिते सज़ा इंसाफ़ लाइ न पर इंसान खे टोड़ण लाइ हूंदी हुई। कुरूनी वस्ता जी यूरोप में हिकु सज़ा जो औज़ार हो जंहिं जो नालो ॿुधण सां ई जिस्म ॾकण लॻे थो। स्पेनिश डांकी। नालो सादो पर हक़ीक़त इंतिहाई वहशी। ही का आम काठ जी शइ न हुई, ही वी शक्ल जो हिकु तेज़ काठीअ जो ढांचो हो जंहिं ते इंसान खे विहारियो वेंदो हो ऐं पोइ संदसि पेरनि सां ॻरा वज़न ॿधिया वेंदा हुआ। वक़्त सां गॾु इहे वज़न जिस्म खे हेठि छिकींदा हुआ ऐं इंसान जो पंहिंजो वज़न ई संदसि सज़ा बणिजी वेंदो हो। हॾियूं टुटंदियूं हुयूं, अज़ला फाटंदा हुआ ऐं इंसान ज़िंदा हूंदे बि ज़िंदा लाश बणिजी वेंदो हो। हीअ सज़ा अक्सर मौत खां बि वधीक ॾुखाईंदड़ हूंदी हुई, छो त मौत ख़तमु आहे पर ही दर्द उम्र भर लाइ हूंदो हो। पर सवाल ही आहे, छा ही वाक़ई इंसाफ़ हो या रुगो ताक़त जो बेरहम मुज़ाहिरो? जॾहिं मुआशिरे में हमदर्दी ख़तम थी वञे तॾहिं कानून बि ज़ुल्म बणिजी वञे थो। इहे औज़ार सिर्फ़ ॾोहारियुनि खे सज़ा ॾियण लाइ न हुआ पर आम माण्हुनि जे दिलनि में ख़ौफ़ विहारण लाइ हुआ। यानी ॾोह खां वधीक ख़ौफ़ ज़रूरी हो। तारीख़ असांखे उहो सेखारे थी, ताक़त जॾहिं बिना इख़लाक़ियात जे हुजे त इहा इंसानियत खे चीभाटे छॾे थी। ही सवाल असां लाइ बि आहे, छा असांजे दौर में सज़ा जो तसवुर वाक़ई इंसानी आहे या असां रुगो तरीक़ा बदिलाए छॾिया आहिनि? छो त जॾहिं हमदर्दी ख़तमु थिए थी तॾहिं सभ खां पहिरीं इंसानियत मरे थी।